अस्सलाम वालेकुम सभिनी ॿारनि खे। मां शाइर त न आहियां, अदीब न आहियां, ॿ जा किथां ॿोल ॿुधंदो आहियां त पोइ यादि दहानी कंदो आहियां। हिकिड़ो ग़रीब जो ॿारु हुजे, रांदि पियो करे, रांदि कंदे कंदे हिकिड़ी हुनखे टिकर नमूने का शइ लधी मिटीअ मां। बादशाह जो ॿारु, बादशाह जी हुकूमत, हुन बादशाह जो ॿारु बि हुननि सां रांदि करे पियो त उहो वरी ॿारु नंढो हुन खां वरी खसणु लॻो बादशाह जो छोकिरो। अञे न हुन नंढे ॿार ॿई पाण में खेॾनि पिया, विढ़नि पिया, कोन ॾिनो बादशाह जे ॿार खे। उहो रोईंदो रोईंदो बादशाहीअ में वियो। उते ख़बर पई बादशाह जो ॿारु रोए पियो थो, कंहिं मारियो साईं। त पुछा छा कई साईं, फलाणा फलाणा ॿार आहे ऐं फलाणे छोकिरे सां विढ़ियो आहे। हाणे साईं ओॾी महिल ई माण्हू मोकिलिया, बसि वञो बाबा, कंहिंजो पुटु ॻोल्हा कई साईं, फलाणे जो हो। ऐं साईं सॾु थियो, चयो हल भाउ तोखे बादशाह सॾियो आहे, वञो साईं, अलाह ख़ैरु करे। बादशाह असांखे कॾहिं घुरायो कोन, ग़रीब जा ॿार अलाए छा। नंढे खां पुछो, पुटु छा आहे भला? हे आया दां को खणी, ख़बर आहे नंढो बादशाह जे ॿार सां तूं विढ़ियो आहीं नंढे सां? चयो न बाबा, मूंखे लधी आहे शइ, हू खसे पियो, हू पियो विढ़े मूं सां, धक बि मूंखे आया आहिनि। अञे न भली हली पुछो 4 ॿारनि खां, ॿिनि खां टिनि खां पुछो। हुन ग़रीब जे ॿारु चयो बादशाह जो नंढो विढ़े पियो न, तुंहिंजे छोकिरे खे अलाए छा लधो आहे, असांखे त सम्झ में कान थी अचे, ठिकर नमूने आहे। चयो पुटु किथे आहे इहो? हुन अंदरां पेतीअ में नंढे लिकाए रखी ॾेखारियो अथव, का हॾी नमूने अहिड़े पथर नमूने का चमके पई। हुन बादशाह वटि पेश थियो, ॿाहूं ॿधियो, चए साईं नंढो ॿार खेॾंदा उते आहिनि, पोइ हुन के शइ लधी आहे, सो उन तां जहिड़ो थी पियो। साईं जेको चओ तव्हां अचे, तव्हां साईं पाण वटि रखो। चयो न न, मां ईअं कोन वठंदुमि, तोखे एवज़ ॾींदुमि। हिन जो साईं छा ॾींदो भला मूंखे? चई न सोन तोरे थो ॾियां, खणी आ छा आहे छा? ॾिठो त हिकिड़ी टुकड़ो हुजे, पथर नमूने हुजे, चमके पियो। हुन पासे में पुड़ में विधो, होॾां सोन विधो, पुड़ चुरे ई कोन। हिते बादशाह परेशान थियो, वज़ीर खां पुछे कहिड़ो माजर? चई बादशाह मूंखे सम्झ में कोन थो अचे। हिते शाम थी वई, सिज लही, माण्हू गॾु थी विया, बादशाहीअ खां ॿिया माण्हू आया, नजूमी आया, हेॾां होॾां, चइनि पंजनि ॻोठनि जा वॾा वॾा सियाणा आलम बुज़ुर्ग। कंहिंखे सम्झ में न आयो त आहे कहिड़ी बीमारी आहे, कहिड़ी शख़्स आहे जो इहा शइ चुरणी कान थी ॾे, कांटे खे चुरणी कान थी ॾे, सभु बादशाह विधी आहे। हिकिड़ो फ़क़ीर माण्हू अलाह जे तरफ़ां उतां गुज़रणु थियो, हुन ॾिठो बादशाह जे हिन में लॻो पियो आहे, अॼु मेलो चकर छा आहे, ॾिसां त वञी। हुन फ़क़ीर ॾिठो त वाह, हिकिड़ी हॾी आहे, पोइ उहा कांटे में विधी त पुड़ चुरे ई कोन थो, अलाए छा आहे छा। हुनजो ॾिठो, चयो बाबा हे त बाबा बणजनि जी न आहे बादशाह, हीअ आहे इंसान जी खोपड़ी उल्टी। अञे न हिन खे ख़ासि शइ ज़माने जी मिल्कियत जी जेके हिन खे दुनिया में न मिली, मरंदे मरी वियो, दिलि में इहो अरमान करे वियो दिमाग़ में त काश मूंखे बि मिल्कियत हुजे हा, बादशाही हुजे हा। त इहा 7 बादशाह बि हिन में चवंदो इहो पुड़ चुरंदो ई कोन ईअं। पोइ साईं बादशाह जे तरफ़ां को अलाह जे तरफ़ां हुकुम को हुनजो हितां गुज़रान थियो फ़क़ीर जो, उन हॾीअ ते दम कयो आहे। अञे न पोइ हुन पुड़ में विधो आहे, उहो साॻियो जेतिरो हॾीअ जो वज़न उहो सोन तुरियो आहे। पोइ हिन जी बादशाह जी जान छुटी। अॻ में कोल किरार हूंदा हुआ, जीअं बादशाह चवंदा त हाणे बाबा तूं जेको घुर मूंखां ॾींदुमि मां उन हिसाब सां। हिते थियो इहो किसो पूरो। अलाह कंहिंखे बि एतिरो हिर्स ऐं लालच दुनिया जी न ॾे जो दुनिया जो थी वञे। दुनिया कान दीन ॾेई ठही वेठा ठग, उन्हनि चोरनि आटा सॻ लहंदो की न लतीफ़ चए।